या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा व बश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फ़ज़लन कबीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, लख लख मुबारकों हर उन इंसान खे जंहिंखे मुझे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे आमद जी खुशी दिल में रखण जी तौफ़ीक़ अता फरमाई है। छाजी मुबारक ॾिनम महबूब जे आमद जी खुशी दिल में रखण जी। खीर खीर उन में मिसरी पवे सुबहान अल्लाह, नंढड़ो फोटो पवे अञा सुबहान अल्लाह, पर जे वरी जामे शीरी पवे अञा सुबहान अल्लाह। वधीक नाला नथो वठां त तव्हांजो वात पाणी नथी पए। महबूब जे मीलाद जी खुशी दिल में रखण इहो बुनियाद आहे। पोइ उन खां वधीक जे ख़ुदा तौफ़ीक़ ॾे थो जश्न करे, जलसा था कयूं, जुलूस था कयूं, मुझे महबूब जे आमद जे खुशीअ में देगियूं था लायूं, सभु कुझु कयूं था, इहो सभु भलो आहे। पर इन सभिनी जो बुनियाद आहे दिल जे अंदरि खुशी। दिल जे अंदरि खुशी ऐं खुशी ऐं गमी कॾहिं बि लिकण जूं शयूं कोन हूंदियूं आहिनि। जीअं खुशबू ऐं बदबू कॾहिं बि कान लिकंदी आहे। हा, हिकिड़ी शइ ज़रूर आहे, खुशबू बि हूंदी आहे, बदबू बि हूंदी आहे, पर ईंदी उन्हनि खे आहे जन जे नक में ताक़त सूंघण जी हूंदी आहे। लफ़्ज़ मुंहिंजा सादा हूंदा, फ़क़ीर माण्हू आहे, को बि लफ़्ज़ किनो कढबो ई कोन इंशा अल्लाह ताला। छो त मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो, कॾहिं बि गंद गंद सां कोन धोपंदो आहे, गंद हमेशह सुहिणे पाणीअ सां ई साफ़ थींदो आहे। खुशबू केॾी बि हुजे, पर जे कंहिं भाउ खे ज़ुकाम हुजे, सादो लफ़्ज़ छा हुजे, ज़ुकाम हुजे त उनखे खुशबू ईंदी? उनखे खुशबू कान ईंदी। न छो न ईंदी? जो उनजो नक बंदि लॻो पियो आहे। घणो सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, छो त अल्लाह जे दरबार में तौबह जो दर खुलियल आहे। तौबह जो दर, वरी चो तौबह जो दर खुलियल आहे। अॼु जो गुनहगार सुभाणे तौबह करे, रब उनखे माफ़ करे, पोइ तुंहिंजे मुंहिंजे बूथ में छा रहंदो?
सुभाणे तौबा थो करे, छो त याद रख जंहिं न मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो आहे उन जे लाइ मरण घड़ीअ ताईं दर खुलियल आहे। जंहिं मुंहिंजे हुज़ूर ते कलमो पढ़ियो आहे उन जे लाइ मरण घड़ीअ ताईं बि दर खुलियल आहे। जे नसीब में अथसि, अड़े यार कलमे पढ़ण वारो त छा, पर जे बिना कलमे वारो बि मरण खां अॻु में रुॻी मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे निहारे ख़ुशि थी तरफ़ मुआफ़ करे थो छॾे। इतां ई ॻाल्हि छिड़ी आई आहे, खणी थो वञा। यहूदी आहे, हिकिड़ो बचिड़ो आहे, बकरिन जा वलर, दौलत वॾे तादाद में आहे। बचिड़ो हिकिड़ो आहे जंहिंखे बि अल्लाह हिकिड़ो बचिड़ो ॾिनो आहे। अंदाज़ो लगायो अमीर हुजे या ग़रीब हुजे, उहो बचिड़ो केॾो न प्यारो हूंदो आहे। हे यहूदी, अम्मा बि यहूदी आहे, पीउ बि यहूदी आहे, बचिड़ो नंढड़ो हिकिड़ो आहे। पंहिंजे बकरिन जे संभाल करण जे लाइ झंगलड़े में वेंदो आहे। सदाई मां उनखे चवंदी आहे बचिड़ा झंगल में वञी थो, पर कॾहिं बि सोणे मुहम्मद जे मुंहुं न चढ़जांइ। पीउ बि सदाई झलींदो आहे, हिन जे दिलि में वरी तड़प हूंदी आहे त अल्लाह से उहो मूंखे ॾेखार त सही, उहो महबूब कहिड़ो आहे जंहिंजे लाइ अम्मा बि झलींदी आहे त बाबो बि झलींदो आहे। अज़ीज़ाने मन पंहिंजूं बकरियूं चारण जे नियत सां झंगल में रोज़ वेंदो आहे। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, अॼु मुंहिंजो मदीने जो मीर 14 जे चंड खां वधीक सुहिणो अल्लाह जो महबूब साम्हूं अची वियो। बकरियूं चारींदे चारींदे उन बचिड़े जी निगाह जो मथे थी वई, हुज़ूर जे चेहरे ते पइजी वई, अखियूं बीही वयूं, दिल जो कनेक्शन मिली वियो। निहारे चवे थो ॾे ख़बर सुहिणा, तूं उहो ई मुहम्मद त नाहीं जंहिंजे लाइ मुंहिंजी अम्मा रोज़ चवंदी आहे त महबूब जे मुंहुं न लॻजां। मुंहिंजे महबूब फरमायो, हा मां उहो ई अल्लाह जो रसूल हाँ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नंढड़े जी दिलि त मुंहिंजे मुस्तफ़ा जे नाम तां कुर्बान थी वई, दिलड़ी महबूब खे ॾेई वेठो। हाणे रोज़ सवेल बकरियूं, उहा अम्मा चवंदी पुट बकरिन सां वञ, अम्मा वञा थो, पीउ चवे बचा बकरिन सां वञ, बाबा वञा थो। जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार थी वियो, अबो अम्मा अञा चवे या न चवे, हे अॻे ई बकरियूं छोड़े वञे थो। मक़सद बकरियूं छोड़ण न हुयो, मक़सद पंहिंजे यार जो दीदार करण हुयो। छो त दिलड़ी मुंहिंजे महबूब खे ॾेई वेठो आहे। मुंहिंजा दोस्त मामूल बणिजी वियो। जेॾी महिल अबे अम्मा ॾिठो, हे अचण सां बकरिन खे छॾे मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे ॾे पियो निहारींदो हो। मुंहिंजो रब बि रब आहे, मुंहिंजो बेनियाज़ बि बेनियाज़ आहे। हिन बकरियूं छॾे करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारण शुरू कयो। अल्लाह वरी बगड़नि ऐं शींहनि जी ड्यूटी लॻाए छॾी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीवाने जी बकरिन जी रखवाली कयो। बगड़ जो कम बकरिन खे चीरण। अचे साईं गुल मोहम्मद यार, कुराड़ो ज़रूर आहे पर दिल कुराड़ी ना है। अल्लाह साईं ताज मोहम्मद खे, साईं गुल नौजवान उलमा भी आहिनि, अल्लाह उन्हनि खे सलामत रखे। पर यादि रखो ही जेके कुराड़ा अथव न, साईं ताज मोहम्मद साईं या साईं गुल मोहम्मद साईं, हे अल्लाह जे रहमत जो ककर अथव। मुंहिंजा दोस्त इन्हनि जी ख़िदमत कयो, छो त वञणो सभु कंहिंखे आहे, वींदो सभु को पंहिंजे टाइम सां, पर वञण खां पोइ असां सिंधी माण्हू पोइ ॾाढा ख़तमा ॾींदा आहियूं। वॾियूं वॾियूं मुंहिंजा दोस्त हिकिड़े हिकिड़े ख़तमे ते 7 ताम कंदासीं त पोइ पाड़े वारो नचे त यार बाबे खे ख़तमो सुठो न ॾियारीं। बेशक ॾियार, पर हीअ शइ ज़हन में रख, जॾहिं न मौलवीअ खे 7 ताम थो खाराई बाबे जी नियत, कॾहिं बाबे खे बि 7 ताम खाराईंदो कर त बाबे जी दिलि ख़ुशि थी पवे। सच त चवां न,
सचु त चवां पो को रुसे त भले रुसे। अबे जी नियत सत ताम कंदा हूं न त माण्हू न चवन त बड़ा भाड़े अबे जे खमीस ते सत ताम बि कोन कया। बेशक कंदो कर। मियां अली नवाज़ फ़कीर कुंड में हूंदो आहे माशाअल्लाह, संदो प्रोग्राम हूंदो अथसि पोइ ज़ाहिर थींदो। जी मुंहिंजा दोस्त, मां अर्ज़ु पे कयो त बेशक पंहिंजे अबे अम्मा जे ख़तमनि जे लाइ तूं सत सत ताम कर, 10 ताम कर, मनो कान थई। पर यार जन जे नियत ताम थो करी त उन्हनि खे सवाब मिले थो, तोखे बि मिले थो। उन्हनि जे न ज़िंदगीअ में जेकॾहिं सत ताम ठाहे खणी अचे, उन्हनि जे आॾो रखी चई ओ मुंहिंजा जानी बाबा अॼु तूं खा त मुंहिंजी दिलि ठरे। भले अबो सत ताम न खाए पर दुआ अहिड़ी करे वेंदी जो 14 तामनि खां बि मथे तुंहिंजो घर पियो हलंदो। अबो अम्मा दुनिया छॾे विया। पो बच्चे खे याद आई, वारो कर फलाना नवाब शाह मां मोटी न वॾी गुलाब जे गुलनि जी चादर ठाहे अचजा, कोई हर्ज नाहे, बेशक ॾोह नाहे। अबे अम्मा जे कबर ते गुलाब जे गुलनि जूं चादरूं रखण ॾोह नाहे। जेसि ताईं गुल में मुंहिंजा दोस्त जान हूंदी रब जो ज़िक्र कंदो, कबर वारे खे अल्लाह हुन जो अजर ॾींदो। पर मुंहिंजो मक़सदु ॿियो आहे। होॾां 100 गुलनि जा हार गॾु करे हिकिड़ी चादर थो ठाहीं अबे जे मज़ार ते, त माण्हू चवनि यार पुट भेंदा ॾाढो ठाहू को अथसि। अबे जे मज़ार खे बि गुलनि सां सजाई। कॾहिं माण्हुनि खे राज़ी करण लाइ बि भले कर, पर कॾहिं अबे अम्मा खे राज़ी करण जे लाइ गुलनि जा गुल हथनि सां, मौलवीअ खे बि त विझो था न, वॾेरे खे बि विझो था न, त मौलवी राज़ी थिए, वॾेरो राज़ी थिए। छा कंदो अदा मोहम्मद अली नवाज़ महिरबानी ते ॿियो मौलवी छा कंदो? पर जिन अबे खे अचे गुलनि जो हार विझी, अम्मा खे अचे गुलनि जो हार विझी, उहा थधो नेसाओ भरे चवंदी मौला मुंहिंजे बचिड़े जी ज़िंदगी गुलाब जे गुलनि जहिड़ी बनाए छॾिजा। मौलवी एतिरी दुआ कोन कंदी, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, मता हितां वारा कंदा हुजनि। साईं गुल मोहम्मद साईं सखी माण्हू आहे, साईं ताज मोहम्मद, मां पंहिंजी मुलड़ो माण्हू आहे, पंहिंजी ॻाल्हि थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त मां अर्ज़ु पे कयो त हिन कुराड़नि जो क़दुरु कयो। हे जॾहिं न कुराड़ा दुनिया छॾे वेंदा पोइ यार मुंहिंजा ख़बर पवंदी, छो त हिननि सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुहबत में गुज़ारी आहे। हाणे जिस्म में दम घटि आहे पर रूह अॼु बि उन्हनि जो मज़बूत आहे। त मां ॻाल्हि पे कई, ख़बर अथव कंहिंजी? उन बचिड़े जी। कहिड़े बचिड़े जी? जेको ॿकिरनि खे छॾे ॾींदो आहे, ॿकिरनि खे छॾे ॾींदो आहे। मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे ॾिसण में मस्तु हूंदो आहे। ओॾां उन जे ॿकिरनि खे चारण जे लाइ मुंहिंजे रब जे फ़ैसलनि ॾे निहार। जेको यार सां प्यार कंदो आहे त यार जो यार वरी उन खे बि दादलो करे छॾींदो आहे। यारी रखी ॾिस न, यारी रखी। मां अक्सर मिसाल सादड़ा ॾींदो हाँ ता त मुंहिंजा मिसकीन मारूअड़ा समझी वञनि। हिकिड़ो हो फ़क़ीर, केरु? सादड़ो। सादड़े फ़क़ीर खे केरु हथु लाइण कोन ॾींदो आहे। लठड़ी हथड़े में आहे, फाटल कपिड़ा लॻा पिया आहिनि, अल्लाह अल्लाह जूं लोलियूं ॾींदो, मुंहिंजे हुज़ूर ते दुरूद पढ़ंदो, बनड़े सां निकितो थो वञे। मिसाल ॾेई चवां, वर स्टाप तां गुज़र कयईं, को मुंहिंजा दोस्त मिठाईअ जो दुकान सवेल खुलियो पे, उन जो ॾिठो त सुबुह जी महिल फ़क़ीर वञी रहियो आहे। चवे थो फ़क़ीर हेॾे आहे। फ़क़ीर आयो, गरम गरम खीर जो गिलास तैयार करे फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर नेरानो हुयो, गिलास खीर जो पी, उन खे नथो चए त वॾी महिरबानी। जीअं मां मौलवी चवंदो, मां ॿिए जो नालो नथो, ख़ुदा जे वास्ते को नाराज़ न थिए, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। मूंखे को गिलास खीर जो प्यारींदो, ॿिया अली नवाज़ वॾी महिरबानी, छो त मां सम्झां थो त मूंखे अली नवाज़ प्यारो आहे, छो त रुगी मौलवी हाँ। पर जेको अल्लाह जो आशिक़ हूंदो आहे उन ईअं कोन चयो ओ मिठाईअ वारा तुंहिंजी महिरबानी, गिलास खीर जो पी। अर्श ॾे निहारे चवे थो त केॾो न महिरबान आहीं। पंहिंजे यार सां कलाम थो करे, ओ मुंहिंजा करीम रब केॾो न महिरबान आहीं, जो वाट वेंदे सॾड़ो करे माण्हू मूंखे खीर जा गिलास था प्यारीनि।
पांजे बेनियाज़ रब जो शुक्रानो थो करे। थोड़ो अॻिते हलियो को हमराह वॾी की ताक़त वारो पांजे घर वारीअ सां गॾु मुंहिंजा दोस्त ईअं टिलंदो कचहरियूं कंदो जीअं अॼु जे लफ़्ज़नि में चऊं वाक कंदा पे आया। ॾाढो कचहरी लॻो पियो हो। हे फ़क़ीर पांजे ज़िक्र जे मौज में अजीब इत्तिफ़ाक़ हुयो। को मींहुं वसियल हुयो, गपड़ी लॻी पई हुई। फ़क़ीर जे हथ में लठड़ी हुई, लठड़ी हणंदो वियो, गप जो मथे उथी उन औरत जे कपड़न खे लगी हमराह कावड़ी जी पयो। फकीर के हकल दई चई, लफ्ज़ गंदो करे चई त ओ हेड़ा तहड़ा दिसी नथो केडा सुठा कपड़ा मुझे घरवारी जा खराब करे छड़ी। फकीर जो बीठो इन हमराह चमाट हणी कड़ी। फकीर के चमाट लगी, गिटड़े में लगी, गिटड़े ते हथ रखी करे मथे निहारे चवे तो केडो न बेपरवाह। उनखे नथो चए त चमाट छो हई, चवे तो केडो न बेपरवाह हई। किथे सदड़ा करे गरम गरम मिठड़ा खीर पियो प्यारी, किथे वाट वींदे गिटड़न में चमाटू पियो हणाई। केडो न बेपरवाह हई। शुक्रानो भी पांजे यार जो कयई, मयार भी पांजे मालिक के दिनई। चो त जो जैसा ताल्लुक हुंदो आ ओहो उन जे आडो ही हमेशा मौजूद हुंदो आ। हे मयार दई अञा थोड़ो अगते वधियो, माई जो पेर तिरकी वयो, हलंदे रस्ते में किरी पई, ॿाटो भजी पियो, साह न तो ॾिठो न मुंहुं ॾिठो। हमराह ताकत वारो हुयो, वठी रड़ियूं कई, इन फ़कीर के पकड़े अचो, इन फ़कीर के पकड़े अचो। इने बद दुआ कई आ, इन मुझे ज़ाल के बद दुआ ॾिनी आ। नौकर चाकर भगा वञी ग़रीब फ़कीर के पकड़े आया। फ़कीर चुपड़ी कयो बीठो आ, वॾेरो हुयो या जेको XYZ चवे तो मुझे ज़ाल के पिट ॾिनी आ, तो मुझे ज़ाल के पिटे मारियो आ। निहारे चवे तो मां त तुंहिंजे ज़ाल के सुञाणा ई कोन थो, उन त मूंखे कुझु कोन कयो आ। मां इन वेचारी न्याणीअ खे छो पिटींदुसि, भुलिजी पियो आई। वरी चवे तो पिटियो, चवे तो भुलिजी पियो आ। जॾहिं माण्हू गॾु थिया, माण्हुनि खां पुछई न खां पुछो त मूंखे छो थो चवे। हुन चयो त मूं हिन खे चमाट हई, इन करे हिन पिटियो आ। फ़कीर जोश में अची वयो, चवे तो ओ बेवकूफ़, ओ बेवकूफ़, मूं तुझे ज़ाल के कोन पिटियो आ। हे बिन आशिकन जो मामिलो आ। तू आशिक महबूब जे कपड़न ते गप न सही सके, मुझो आशिक मुझे गले ते चमाट न सही सकियो। मुझा दोस्त ऐ मुझा यार, यारी रखो त खबर पई, उन यार सा यारी रख जॾहिं न मुझे बेनियाज़ रब सा मोहब्बत रखी, मुझे मदीने जे मीर सा मोहब्बत रखी, त जेके न तुझे जान के डंगण वारा उहे तुझा नौकर थी तोखे ॾेखारींदा। सलात मुझे साईं सल्लल्लाहु। हे नौजवान, मुझे महबूब जे दीदार में दीवानो लगो पयो आ। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे कुदरत जा फैसला पंहिंजा। मुझा दोस्त तुझो मुझो सुहिणो नबी कायनात जो नबी आ। मुझे मुस्तफ़ा जे मोहब्बत अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे में समाए छॾी आ। बघड़ उन जूं बकरियूं पिया चारीन, गिदड़ बकरियूं पिया चारीन, शींह बकरियूं पिया चारीन। जॾहिं मोटण जो टाइम थे, हे बस रुगी मोटे बकरियूं अॻे ई घर में पहुतियूं वेठियूं हन। माइट ॾिसी चवनि हाणे असांजो बच्चो ॾाढो भलो थी वियो आ। रीह सॼे रीह चए सवेल काहे थो वञे। बकरियूं माशाल्लाह एॾो ड्रओ करे थियूं अचनि जो खीर खुटण जो नालो नथो वठे। हुननि खे कहिड़ी ख़बर त हे का जुई चारे नथो अचे, हे त पंहिंजे अखिड़ियुनि जी उञ पंहिंजे महबूब जे दीदार सां उझाए थो अचे।
आए मुझा दोस्त अजीज ए दीवानो मस्तानो अजीब इत्तेफाका मुझा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काडे सफ़र ते निकरी वया। हे दीवानो सजो ॾींहुं इंतज़ार कई महबूब जो दीदार कोन थियो। तोखे कहिड़ी ख़बर जंहिं आशिक खे महबूब जे दीदार खां सवा करार न ईंदो आ उन आशिक खे महबूब न मिलंदो आ त ज़रूर बीमार थी पवंदो आ। ए नौजवान गौर कर, ए नौजवान गौर कर, ए नौजवान मुझे महबूब मदीने जे मीर जे चेहरे पाक जो दीवानो मस्तानो आ हुजूर जो आशिका घर मोटी आयो आ। रोज़ हशाश बशाश होंदो आ। अज ॾाढो मायूस आ। बकरिन जो भी एड़ो को हाल भलो ना है। अम्मा थी पुछे बचड़ा अज बकरियों भी तैयार ना है, अज तू भी तैयार नहीं। चवे थो अम्मा का गाल ना है। मुझा दोस्त पियो डी गुजरियो वरी सवेल वयो महबूबर जो दीदार न थियो। बिना खाइण पीअण जे वयो, बिना खाइण पीअण जे आयो। अम्मा खे पक थी त हिन मुझे बचड़े खे बीमारी लगी आ। पीउ खे पक थी मुझे बचड़े खे बीमारी लगी आ। हकीम खे वठी आया, तबीब खे वठी आया। आखिर बचड़ो हलण खां वडो थी वयो। बकरियूं चारण जी हिम्मत कान रही, खट ते वेही रहियो। अम्मा चे मानी खा, अब्बो चे मानी खा, पर हुन जे दिल में मानीअ जी तड़प न हुई, मुझे महबूब जे प्यार जी तड़प हुई। कमज़ोर थींदो वियो, खट ते वेही वियो। हाणे निकरण जी हिम्मत कान हुई, वञण जेतिरी ताक़त कान हुई। लेकिन इश्क काॾे वञे, प्यार काॾे वञे, मोहब्बत काॾे वञे। यहूदीअ जो बचड़ो दीवानो लॻो पियो आहे, रुगी ज़ारो कतार रोए थो। अम्मा चए थी बचड़ा तूं ॿुधई छो नथो? अब्बो चए थो बचड़ा तूं ॿुधई छो नथो? जंहिं वक़्त में अब्बे अम्मा ॾिठो त बचड़ो हाणे आख़िरी स्टेज ॾे थो वञे, मां मां हूंदिया रोई थी चवे बचड़ा खुदा जे वास्ते मां अम्मा तुंहिंजी हाँ वाइदो थी कयां त तूं जेको अंगल दिल में थई कदे मां पूरो कंदसि। जेॾी महिल मां ईअं चयो, चवे थो बाबा खां पुछ। जॾहिं उन जे पीउ खां पुछे, उन बि चयो बचड़ा तूं हिकिड़ो ई त आहीं, सभु कुझु तुंहिंजे लाइ, तूं हुकुम त कर। जेॾी महिल अब्बे अम्मा चयो त जीअं चवंदे तीअं कंदासीं। हाणे बचड़ो ज़ुबान थो खोले, उन कीअं खोली हेॾो आशिक बोली बोली। उन दीवाने जुबान खोली हेॾो आशिक बोली बोली। साईं सुहिणा ताज मोहम्मद ऐं गुल मोहम्मद फ़कीर त उन आशिक तर्जुमानी करे चयो त हो नंढड़ो बचड़ो थो चवे छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो। मुझ दरे दन जी बी का दवा कान आ, मुझ मरे जन जी बी का दवा कान आ। मूंखे महबूब जे दर ते पुॼाए अचो। मां मदीने देवी दुस कंदो रबू धणी, इहा उम्मीद अल्लाह में आ घणी। मां मदीने देवी दुस कंदो रबू धणी, मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी। जेके हिन साल हाजी उम्रे ते वञने, जेके मथे महीने में हाजी उम्रे ते वञने, मुंहिंजो नालो उन्हनि सां लिखाए अचो।
मुझो नालो उन्हनि सां लिखाए अचो मुझे दरे तन जी भी का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुॼाए अचो। पुराड़ा गुल मोहम्मद छा कंदे वञी यार जे दर ते पोढ़ो लॻो पियो चवे थो मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया साईं ताज मोहम्मद उन जे अंगणनि जी वेही बुहारी दिया मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगणनि ते वेही बुहारी दिया ख़ैर मुंहिंजो अल्लाह ख़ैर मुंहिंजो घुरो था अमां जे अगर जल्दी मूंखे मुझे महबूब वटि पुॼाए अचो छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो मां चाकु थींदुसि मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी भी का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुॼाए अचो। उन नौजवान जॾहिं ॾिठो त मुंहिंजी अम्मा बि एगिरी थी वई आहे मुंहिंजो बाबो बि हा थो करे चवे थो अम्मा जी मुझा बचड़ा ओ मुझा बाबा साईं जी मुझा बचड़ा मुखे जिस्मानी कोई आरज़ू लाक नाहे मुखे त दिल जी बीमारी थी वई आहे। बच्चा ॿुधाए त सही आसमान ता तारा लाहे अचूं सब कुछ त आहे हथड़ो त रख कहिड़ी छोकिरीअ सां दिल लगी थई कंहिंसां शादी करण तो चाही अम्मा छोकिरी कान खपे आसमान जा तारा कोन खपनि मूंखे तारन जे भी सरदार सोने चंड जो दीदार करणो आहे। अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं अम्मा ॿुधो त बचड़ो ॿोली बि पियो ॻाल्हाए बचड़ा खोले चओ अम्मा ॿिए कंहिंसां प्यार नाहे मुंहिंजे दिलि में मदीने वारे मीर जो प्यार थी वियो आहे। ओ मुझी अम्मा ओ मुझा बाबा बेशक बचड़ो तव्हांजो हाँ पर हीअ दिलड़ी तव्हांजी न की मुंहिंजी हीअ दिल मुझे मुस्तफ़ा जे हवाले थी वई आहे। माओ मावा बचड़ पियो कावड़ में गाढ़ो थी वयो झट में खणी डंडे में हथ विधई कहिड़ो बेफरमान बचड़ो आ अबे ॾाॾे जा दीन मज़हब छॾे करे महबूब मुस्तफ़ा सां प्यार थो करे मां चवेसि थी यानी छोकिरे जी मां ज़ाल चवेसि थी वाइदो कयो अथऊं त जीअं तूं चवंदे ईअं कंदासीं चवे थो छा कयां चवे थी महबूब ॾे वञ बचड़े में हलण जी ताकत नाहे बचड़े के खणण जेतरी हिम्मत नाहे जैसा बचड़ो प्यार तो करे तू उन दे वञ केर तो कह दे अचे तू मयार पूरी करे आ त बचड़े जे आदो चवंदासी त असां मयार पूरी कई तुंहिंजो कोन आयो उन्हनि के कहिड़ी ख़बर आ मुंहिंजो मुस्तफ़ा न रुगी ईंदो हिन खे वठी बि वेंदो जन्नत में बि पुॼाईंदो आ। ओ यहूदी मुझे हुजूर जे दरड़े ते आयो मुझो मुस्तफ़ा मुरकी रहियो आहे निहारे चवण लॻो ऐं अल्लाह जा नबी मां फलाणो यहूदी मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पियो मुंहिंजी ज़ाल यहूदी मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पियो कीअं अचणु थियो आहे चवे थो मां बि यहूदी मुंहिंजी ज़ाल बि यहूदण पर मुंहिंजो बचड़ो तो महबूब जो आशिक़ बणिजी वियो आहे।
मुझे महबूब जे खिदमत में अर्ज़ो करे, ओ सोहना नबी मुझे बचड़े जो हाल हीणो आ, मुझे बचड़े जी जिंदगी जा आखिरी लम्हा हन ओ तो मुस्तफ़ा जे ला सिकी रहियो आ। मुझे हुजूर फरमायो देर न कयो, गुलामन के अबू बकर सिद्दीक सोना, उमर सोना, उस्मान सोना, अली तला जुबर अचो त मां मुस्तफ़ा पंहिंजे दीवाने ॾे थो हला। जेडी महल मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कहदे आयो आ, जो एक यहूदी जे अंगण ते, ओ मुसलमान कलमे पढ़ो, कलमो पढ़ी करे कलमे वारे खां नफरत करण वारा, भा भा को नफरत करण वारा, अखियूं खोल आशिक मुस्तफ़ा जो हई, उम्मती महबूब जो हई, कम कहजा थो पियो करी, मुझे हुजूर जो दीवानो हई तो हुजूर जे किरदार, हुजूर जी सूरत, हुजूर जे सीरत जे मथा निकाह कर, जिए मुझे मुस्तफ़ा कयो वा इए कर, जिए मुस्तफ़ा चयो वा इए चो।